बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यसअलूनक अनिल खम्रि वल मैसिर वकुल फ़ीहिमा इस्मुन कबीरुन व मनाफ़िउ लिन्नास व इस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहिमा व यसअलूनक माज़ा युन्फ़िक़ून क़ुलिल अफ़्व कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयाति लअल्लकुम ततफ़क्करून फ़िद्दुन्या वल आख़िरह व यसअलूनक अनिल यतामा क़ुल इस्लाहुल लहुम ख़ैर व इन तुख़ालितूहुम फ़इख़्वानुकुम वल्लाहु यअलमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह वलौ शाअल्लाहु लअअनतकुम इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम। वला तन्किहुल मुश्रिकाति हत्ता युअ्मिन्न वलअमतुम मुअ्मिनतुन खैरुम मिन मुश्रिकतिन वलौ अअजबतकुम वला तुन्किहुल मुश्रिकीन हत्ता युअ्मिनू वलअब्दुम मुअ्मिनुन खैरुम मिन मुश्रिकिन वलौ अअजबकुम उलाइक यदऊन इलन्नारि वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरति बिइज़निहि व युबय्यिनु आयातिहि लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। सदक़ल्लाहुल अज़ीम। सवाल कनि था तोखां शराब जे बारे में ऐं जुआ जे बारे में। छो त इन्हनि ॿिन्ही में गुनाह आहे वॾो ऐं दफ़ा आहिनि माण्हुनि जे लाइ, ऐं इन्हनि ॿिन्ही जो गुनाह वॾो आहे इन्हनि ॿिन्ही जे नफ़े खां। सवाल कनि था तोखां छा ख़र्च कनि, चओ त बचत। अहिड़ी तरह बयानु फ़रमाए तो अल्लाह ताला तव्हांजे लाइ आयतूं मन न मन सोच वीचार कयो तव्हां, फ़िकिर कयो तव्हां दुनिया में ऐं आख़िरत में। ऐं सवाल कनि था तोखां यतीमनि जे बारे में, चओ त इस्लाह इन्हनि जे लाइ भली आहे। जेकॾहिं मेल झोल कयो तव्हां इन्हनि सां, पोइ भाइर आहिनि तव्हांजा, ऐं अल्लाह ॼाणे थो फ़सादी खे इस्लाहीअ खां। जेकॾहिं चाहे अल्लाह ताला तंगी करे तव्हां ते, सख़्ती करे तव्हां ते, बेशक अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो आहे। न निकाह कयो तव्हां मुशरिक औरतुनि सां एतिरे ताईं जो मोमिन बणिजी वञनि, ईमान आणनि। अलबत्ता बानी मोमिनियाणी भली आहे मुशरिकियाणी खां, खणी जो वणे तव्हांखे। ऐं न निकाह कराए ॾियो तव्हां मुशरिक मर्दनि खे एतिरे ताईं जो ईमान आणनि। अलबत बानो मोमिन भलो आहे मुशरिक माण्हूअ खां, खणी जो वणे तव्हांखे। इहे दावत ॾियनि था जहन्नम जे बाह जे तरफ़, ऐं अल्लाह दावत ॾिए थो जन्नत जे तरफ़ ऐं माफ़ी जे तरफ़ पंहिंजे इरादे सां, पंहिंजे हुकुम सां। ऐं बयानु फ़रमाए थो पंहिंजे आयतुनि खे माण्हुनि जे लाइ मन न मन इहे नसीहत हासिल कनि। सूरतुल बक़रा कलो को साॻो रुकू 27 आयत नंबर 218 खां आयत नंबर 221 ताईं तिलावत कई से ऐं इन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका जे रोशनी में। कल हिकिड़ो मसइलो असां तफ़सील सां बयानु कयो हुयोसीं, हुर्मत शराब जो। शराब कीअं हराम थियो उनजो तफ़सील बयानु कयोसीं। अॼोके दर्स जो आगाज़ आहे जुआ जे हुर्मत जे बारे में। मैसिर उन जी लुग़वी माना आहे तक़सीम करणु। जाहिलियत अरब में मुख़्तलिफ़ क़िस्म जे जुआ जा रवाज हुया, जिन में हिकिड़ो क़िस्म ही बि हुयो उठ ज़बा करे उन जा हिस्सा तक़सीम कंदा हुआ, जुआ खेॾंदा हुआ। बाज़ खे हिकु या ज़्यादा हिस्सा मिलंदा हुआ, कुझु माण्हू वरी महरूम रहंदा हुआ। जिन खे कुझु भी न मिलंदो, महरूम रहण वारनि खे पूरे उठ जी क़ीमत अदा करणी पवंदी हुई ऐं इहो अटकल सटकल सां तक़सीम कंदा हुआ।
तीर रखंदा हुआ, पोइ उन्हनि खे घुमाए घुमाए हीअं फिटो कंदा हुआ, जंहिं ते नालो अचे, जंहिंजे क़िस्मत में 3 हिसा तो 3 हिसा, जंहिंजे क़िस्मत में 0 0 तो 0, पर क़ीमत सॼी ॾियणी पवंदी उन खे। ईअं इन अंदाज़ सां तक़सीम कंदा हुआ। गोश्त वरी सभु फ़क़ीरनि में तक़सीम कंदा हुआ, पाण इस्तेमाल ई न कंदा हुआ। पोइ इन जुआ में चूंकि फ़ुक़रा जो फ़ाइदो हो ऐं जुआ खेॾण वारनि जे सखावत जो चर्चो थींदो हो, इन जुआ खे पंहिंजे लाइ बाइसे फ़ख़ुरु सम्झंदा हुआ। इन जुआ में जेको शरीक न थींदो हो उनखे कंजूस ऐं मनहूस सम्झंदा हुया। त अल्लाह ताला फ़रमाए त जुआ हराम आहे। ऐं इब्तिदा इस्लाम में शराब वांगुरु इहा बि इस्तेमालु कई वेंदी हुई। आहिस्ता आहिस्ता अल्लाह ताला उन जे हुरमत जा अहकाम नाज़िल फ़रमाया। जीअं शराब हराम थियो त इनखे बि अल्लाह ताला हराम फ़रमायो, छो त इन सां बि नुक़सान इहे थियनि था त जेको जुआ खेॾे थो उहो महिनत खां, मशक़त खां, तिजारत खां वेही करे मिंटनि में बसि जंहिंखां खटे वियो उहो मुल्क बिल्कुलु उन जो सफ़ायो थी वियो, ऐं हे जेको आहे मिंटनि में पैसे वारो बणिजी वियो। अॻे माण्हूअ जो सॼो ख़ानदान मुतासिर थींदो, सॼो ई उन जी दौलत लुटिजी वई। पोइ इन में अल्लाह ताला फ़रमाए इन्नमा युरीदु शैतानु अन युक़िअ बैनकुमुल अदावत वल बग़्ज़ा फ़िल ख़म्रि वल मैसिर व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाहि व अनिस सलात। शैतान तव्हांखे दुश्मनी पाण में पैदा कराए पियो, बुग़्ज़ पैदा कराए पियो। ज़ाहिर आहे खटण वारो ख़ुशि थींदो, हाराइण वारो उन में बुग़्ज़, अदावत, दुश्मनी ऐं अल्लाह जे ज़िक्र खां इहे शयूं तव्हांखे रोकनि थियूं, निमाज़ खां। जुआ खेॾण वारो माण्हू आज़ान हलंदी पई, निमाज़ जो टाइम थी ईंदो, पर उहो पंहिंजे जुआ में मस्त ऐं मगन हूंदो, उनखे का बि ख़बर कोन पवंदी। तंहिंजे करे अल्लाह ताला फ़रमायो त इन सां इहे तव्हांजा नुक़सान थियनि था, इहा हराम आहे। ॿियो अल्लाह ताला फ़रमाए ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, पंहिंजा माल हिक ॿिए जे विच में बातिल नाजाइज़ तरीक़नि सां न खाओ, इहो नाजाइज़ तरीक़ो आहे। अॼुकल्ह बि जेके जुआ जा जेके बि तरीक़ेकार आहिनि, जहिड़ा बि तरीक़ेकार आहिनि, सभु नाजाइज़ आहिनि, ग़लति आहिनि, हराम आहिनि। शरीयत अहिड़नि नाजाइज़ कमनि जी इजाज़त नथी ॾे। एसिताणी इन जो अल्लाह ताला तफ़सील बयानु फ़रमायो त शराब बि हराम ऐं जुआ बि हराम। अॻिते सवाल कयूं त छा ख़र्च कजे, केतिरो ख़र्च कजे, पोइ अल्लाह ताला उन जे जवाब में आयत नाज़िल फ़रमाई त सवाल कनि था तोखां त माज़ा युनफ़िकून, छा ख़र्च कनि। कुलिल अफ़्व, अल्लाह ताला फ़रमाए जेका तव्हांजे हाजत असलिया मां, तव्हांजे ज़रूरत मां, अहल अयाल मां, ॿार बच्चनि मां ख़र्च पखे खां जेका तव्हां वटि बचत आहे, नफ़ली सदक़ात जे तौर ते उहो अलाह जे रस्ते में ख़र्च करे छॾियो। फ़र्ज़ त ज़कात आहे साल में, या उशुर आहे, या जेके वजूबी सदक़ात आहिनि उन्ही खां सवाइ जेकॾहिं तव्हां वटि बचत आहे, अलाह साईं फ़रमायो त ख़र्च कयो अलाह ताला जे रस्ते में। अलाह साईं तव्हांखे खोले खोले बयानु कयो आहे इन्हनि शयुनि जो फ़ाइदो तॾहिं तव्हांखे थींदो, ऐं तव्हां इन ख़र्च ते तरह आमादा थींदो जॾहिं तव्हांजे आॾो दुनिया ऐं आख़िरत ॿई शयूं हूंदियूं। जेकॾहिं सिर्फ़ु दुनिया हूंदी त पोइ त माण्हू ख़र्च ई कोन कंदो, पोइ चवंदो त गॾु कयां ई गॾु कयां, मेड़ियां ई मेड़ियां। पर अल्लाह ताला फ़रमाए जेकॾहिं तव्हांजो फ़िक्र आख़िरत हूंदो त पोइ तव्हांजी दिलि इन अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण जे लाइ माइल थींदी। ऐं अॻिते अल्लाह ताला फ़रमाए ॿियो सवाल इहो कयनि यतीमनि जे बारे में। उन ज़माने में यतीम जेके हूंदा हुआ, यतीम चइबो आहे जंहिंजो बालिग थियण खां पहिरियों अबो या अम्मा फ़ौत थी वञे, इन खे चइबो आहे यतीम। पोइ साहिबनि सगोरनि सां के यतीम हूंदा, गॾु रहंदा हुआ। पोइ उन्हनि जे दिलि में इहो ख़्यालु पैदा थियो त असां सां इन्हनि जो रहणु वग़ैरह गॾु आहे, खाइणु पीअणु गॾु आहे, अलाए असां उन्हनि जे माल मां कुझु खाई नथा वञूं, अलाए असां उन्हनि खे तकलीफ़ नथा ॾेई छॾियूं, अलाए असां उन्हनि जे माल खे इस्तेमालु नथा करे छॾियूं। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त यतीम जेके आहिनि इन्हनि जी इस्लाह करणु, ख़ैर ख़्वाही करणु ॾाढो भलो कमु आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए अना व काफ़िलुल यतीम का हातैन,
क़यामत जे ॾींहुं मां यतीम जी परवरिश करण वारो ही जन्नत में गॾु हूंदासीं। अॼुकल्ह मुआशिरे में ॾिसो चङा भला माण्हू उन्हनि जे वालदेन फ़ौत था थी वञनि, यतीम खाननि में ॿारनि खे छॾे था अचनि। हालांकि जजी उन्हनि जी मिल्कियत आहे, सुठी मिल्कियत आहे, पर केरु उन्हनि खे पाले, केरु उन्हनि ते जेको आहे परवरिश करे, केरु उन्हनि खे ॾे। यतीम खाननि में तव्हां वञो, सुठा सुठनि फैमिलियुनि सां तालुक़ रखण वारनि जा ॿार वीचारा उन्हनि यतीम खाननि में रजिस्टर्ड इन, उते रहनि था। अलाह ताला फरमाए यतीमनि जी इस्लाह करणु भलो अथव, पर जेकॾहिं तव्हां इन्हनि सां मिली जुली रहो था, पोइ थोरो घणो जीअं खाइण पीअण में मानी अधु मानी ॻभो, कॾहिं को तव्हां उन्हनि जी शइ इस्तेमालु करे वियो, हो तव्हांजी शइ इस्तेमालु करे वियो, पोइ तव्हांजा भाउ आहिनि। बाक़ी ईअं न त यतीमनि जी मिल्कियत जरेबनि जा जरेब पंहिंजे नाले ते कराए छॾियो, उन्हनि जी बंगला, उन्हनि जूं जॻहूं जाइदाद पंहिंजे नाले ते कराए छॾियो, उन्हनि जा बैंक बैलेंस पंहिंजे पुटनि जे नालनि ते कराए छॾियो। हाणे ईअं थो थिए असां वटि ज़ुल्म, इहो वॾो ज़ुल्म आहे, इहो उन्हनि जी मिल्कियत खे खाइणु फॿाइणु आहे। अलाह ताला फरमायो अलाह खे ख़बर आहे त ॾोहारी फ़सादी कहिड़ो आहे, मुस्लिह ऐं इस्लाह वारो कहिड़ो आहे। जेके यतीमनि जा माल खाइनि था, पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि था खाइनि। हाणे ईअं माण्हू यतीमनि जा माल खाई था वञनि। अलाह ताला फरमायो जेकॾहिं मां चाहियां त तव्हांखे बि तकलीफ़ में विझी छॾियां, तव्हांखे मारे छॾियां, तव्हांजी औलाद सुभाणे यतीम बणिजी वञे, पोइ उन्हनि सां इहो मामिलो थिए, तव्हांजे औलाद ते जेकॾहिं इहो ॾींहुं अचे त तव्हां ते छा गुज़रंदी। त हो बि त ज़ाहिर आहे कंहिंजी औलाद आहिनि, तंहिंजे करे अलाह ताला फरमायो मां जेकॾहिं सख़्ती कयां तव्हां ते त मां तव्हां ते बि सख़्ती करे सघां थो। पर अलाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो आहे, अलाह खे ताक़त बि आहे, पर हर शइ में उन जी हिकमत आहे। अॻिते अलाह ताला शादी ऐं निकाह जा मसइला बयानु कया, इहा आख़िरी आयत आहे। अलाह ताला फरमायो त तव्हां मुशरिका औरतुनि सां निकाह न कयो, ला तनकिहुल मुशरिकात हत्ता युमिन, मुशरिकाणियूं औरतूं हुजनि उन्हनि सां निकाह न कयो जेसिताणी उहे मोमिनियाणियूं नथियूं थियनि, ईमान खे क़बूल नथियूं कनि, इन्हनि सां निकाह न कयो जेसिताणी मोमिन न बणिजनि। छो त इन सां ख़राबी इहा थींदी, औलाद में उहो शिरक अची वेंदो, घर जो माहौल ख़राबु थी वेंदो, ऐं ज़ाल मुड़ुस जे तालुकात में वॾो असरु माण्हू ते दीनी पवंदो आहे, इन मुड़ुस जो ईमान ख़राबु थी वेंदो। अॼुकल्ह असां जहिड़ा कमज़ोर माण्हू उन्हनि ते वॾियूं असरु अंदाज़ औरत थियनि थियूं, घर जो जेको माहौल आहे उन्हनि खे असरु थिए थो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए मुशरिकाणियुनि सां, बद अक़ीदनि सां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मनो फरमाए इन्हनि सां निकाह न कयो। पर मोमिनियाणी जेका हुजे इहा मुशरिकाणी खां भली अथव। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया माण्हू चइनि ॻाल्हियुनि जे करे शादी कंदा आहिनि, चइनि ॻाल्हियुनि जे करे निकाह थींदो आहे, पोइ हर कंहिं जी पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। हिकिड़ा माण्हू हसब ॾिसी करे शादी कंदा आहिनि, हे वॾे ख़ानदान वारी छोकिरी आहे हितां असां शादी कयूं, ऐं ॿिया वरी हूंदा आहिनि सूंहं खे तरजीह ॾींदा आहिनि, ते ॾाढी सुहिणी फैमिली वारा आहिनि, सुहिणी छोकिरी आहे उतां शादी। टियां वरी हूंदा आहिनि जेका पैसे खे तरजीह ॾींदा आहिनि, त हे वॾा माण्हू आहिनि, पैसे वारा आहिनि, उतां शादी कजे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरो ॾिनो, फ़ज़फिर बिज़ाति दीन तरिबत यदाक, तोखे कामयाबी हासिल करणी आहे त दीनदार न्याणी सां, दीनदार औरत सां, दीनदार छोकिरी सां शादी कर। पोइ असां जॾहिं इन्हनि तरजीहात में अचूं था, ॾिसूं था असांजे मुआशिरे में हर आए ॾींहुं तलाकुनि जी एॾी शरह वधी वई आहे, एॾी शरह वधी वई आहे जो शादियूं एतिरियूं कोन थियूं थियनि जेतिरियूं तलाकूं थी थियनि। हर आए ॾींहुं तलाक, हर आए ॾींहुं तलाक। जॾहिं असांजे अंदरि इहे लालचूं अची वियूं, डिमांड्स अची वियूं, ऐं पूरियूं नथियूं थियनि, पोइ ईअं थो थिए। अलाह सिं फरमाए त मुशरिकाणियुनि सां जेसिताणी उहे ईमान न आणनि, खणी जो तव्हांखे इहे वणनि थियूं सूंहं में या कहिड़े बि लिहाज़ सां, अहिड़ियूं बददीन औरतुनि सां शादी न कयो, छो त इन में घर तव्हांजो सही न हलंदो, औलाद ते जी सही तरबियत न थी सघंदी। अहिड़े नमूने सां वरी छोकिरा जेके वला तुनकिहुल मुशरिकीन, छोकिरी वारा आहियो त हाणे मुशरिक छोकिरनि खे, मुशरिक घोटनि खे न ॻोल्हियो, मुशरिक उन्हनि खे हत्ता युमिनू जेसिताणी मोमिन नथा थियनि। त जेकॾहिं छोकिरी जो असरु आहे औलाद ते, छोकिरे जो बि असरु आहे, जेको माउ जो असरु आहे त पीउ जो बि असरु आहे। पीउ बि अहिड़ो हुजे जेको अहले ईमान मां हुजे। वला अब्दुन मुमिनुन खैरुम मिन मुशरिक, मुशरिक खां जेको आहे मोमिन इंसान, मोमिन बानो भलो थो। खणी जो तव्हांखे हुस्न में मुशरिक वणे थो,
कहिड़े बि लिहाज़ सां मुशरिक वणे थो, पर अलाह ताला फरमाए त मोमिन तव्हांजे लाइ भलो थो, उन्हनि सां शादियूं कराए। इन्हनि जो नुक़सानु कहिड़ो आहे? मुशरिक कुंवार हुजे या मुशरिक घोटु हुजे, कहिड़ो नुक़सानु आहे? अलाह ताला बयानु फरमाए उलाइका यदऊन इलन नार, जेकॾहिं मुशरिका औरत हूंदी कुंवार या मुशरिक मर्द हूंदो घोटु, इहे जहन्नम जी दावत था ॾियनि, अक़ीदो ख़राबु कंदा। बुनियादु जेको इंसान जे कामयाबी जो आहे, औलाद जी सही तरबियत जो जेको बुनियादी मर्कज़ आहे, उतां ई ख़राबी आहे, त पोइ इहे कीअं कामयाबु थींदा? अलाह सिंह फरमाए इहे माण्हू तव्हांखे जहन्नम जी दावत था ॾियनि। वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरा, अलाह जी दावत थो जन्नत ऐं मग़फ़िरत जे तरफ़। जेकॾहिं मोमिन मर्द हूंदो, मोमिनाणी औरत हूंदी, पोइ इहो जन्नत वारो दॻु वठंदा ऐं कामयाबी वारो दॻु वठंदा। अलाह सिंह फरमाए थो त मां त बयानु कयो थो पंहिंजूं निशानियूं, लअल्लहुम यतज़क्करून, मन मन माण्हू नसीहत हासिलु कनि। ज़िंदगी रही त वरी इंशा अल्लाह ताला सुभाणे जे रुकू में औरतुनि जा मसइला आहिनि, हैज़ वग़ैरह जे मुतलिक़ आहिनि, ऐं पंहिंजे इज़्दिवाजी ताल्लुकात जे मुतालिक़ आहिनि, तलाक़ जे मुतालिक़ मसइला आहिनि। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे या रुकू तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।